ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 13 अध्याय जे आखिरी भाग ऐं 14 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के ज्ञान ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें उद्धव जी पुछनि था त मूंखे कृपया वेद ऐं शास्त्रनि जो हाल ॿुधायो। तॾहिं श्री श्याम सुंदर जी उन्हनि खे वेदनि ऐं शास्त्रनि बाबति ज्ञान ॾियणु शुरू कनि था ऐं ॿुधाइनि था त मुंहिंजे भक्तनि जा लक्षण कहिड़ा हूंदा आहिनि। अचो प्यारा भक्तों, त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 14 जे ॿिए भाग में भॻवान जे भक्तनि जा लक्षण ॿुधूं। सबई चओ जय श्री कृष्णा। श्री कृष्ण भगवान जी चवनि था त हे उद्धव, उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं 8 सिद्धियूं खणी मिलनि त उन्हनि ॾांहुं नथा निहारनि। 8 ई पहिर पंहिंजो मन मूं ॾांहुं लॻाए रहनि था। मां उन्हनि खे 7 दीपनि ऐं 3 लोकनि जो राज ऐं मुक्ति पदार्थ आचियां थो, सो बि नथा वठनि। तंहिं करे मां उन्हनि खां शर्मिंदो रही उन्हनि जे पुठियां पियो फिरां ऐं इहो वीचार करियां थो त खेनि कहिड़ी शइ ॾेई उन्हनि जी शेवा खां आज़ादु थियां। अहिड़ो भक्त जंहिं हंधि पंहिंजो चरण रखे थो उते जी दूर खणी मां पंहिंजे बदन ते मखियां थो। प्यारा भक्तों, इहा त ॾाढे ई अचरज जी ॻाल्हि आहे। भला भॻवान ईअं छो कंदा आहिनि? त इन्हनि जो जवाबु भॻवान ॾियनि था त इहो इन लाइ त जंहिंमें करोड़नि ब्रह्मांडनि जा जीव जे मुंहिंजे बदन में रहनि था से उन दूर जे लॻण सां पवित्र थी वञनि। हे उद्धव, उन्हनि भक्तनि जहिड़ो प्यारो मां पंहिंजे बदन लक्ष्मी ऐं महादेव जीअ खे बि नथो ॼाणा। अहिड़नि भक्तनि खे सभिनी खां उत्तम ॼाणा थो। जॾहिं मुंहिंजो भगत संसारी माया में पइजी ख़राब थियणु घुरे थो, तॾहिं मां उनखे हृदय में ज्ञान जो प्रकाश करे कुकर्म करण खां बचायां थो। जेके हरि भक्त वार्ता सरण वक़्तु मुंहिंजे प्रेम में पइजी रोवनि था, तिन जो पाप लुड़कनि तौरु निकिरियो वञे, जंहिं करे उन्हनि जो अंदरि शुद्ध ऐं पवित्र थियो पवे। मच्छर वांगुरु अणॼाण में मारण जो पाप उन्हनि खे नथो लॻे। जहिड़ो भक्ति करण सां मां जल्द मिलां थो, तहिड़ी ॿी शइ जी वाट मूं वटि पहुचण वास्ते कान्हे। जीअं अग्नीअ में विझण सां सोन जी सभु मेल लहियो वञे, तीअं भक्ति करण सां बदन में पाप नथो रहे। पर इहा सभु ॻाल्हि चित जे वस आहे। इहो मन संसारी माया में फासी ख़राब थिए थो ऐं मुंहिंजे पासे ध्यानु लॻाइण वारो माण्हू संसार में पंहिंजे मन जूं मुरादूं पाए अंत वक़्तु वैकुंठ वास वठे थो। तंहिं करे माण्हूअ खे स्त्री ऐं ठग पुरुष जी संगत खां परे रही मुंहिंजे पासे मन लॻाइणु घुरिजे, छो त उन्हनि बुरनि माण्हुनि जी संगत करण सां माण्हूअ जो ज्ञान जल्द बिगड़ी वञे थो। हे उद्धव, हाणे मां तोखे परमेश्वर जे पासे मन लॻाइण जी वाट ॿुधायां थो। ॿुध त अकेलो वेही पहिरियां ई पंहिंजो मन हिकिड़ी जाइ करे मुंहिंजे चतुर्भुजी रूप जो ध्यानु लॻाए
जीअं पोखियल वण जे कचे हुअण ताईं दूर जे खाई वञण जो डपु रहे थो, पर हिफ़ाज़त करण सां जॾहिं उहो वण वॾो थिए थो तॾहिं खेसि हाथी बि उखाड़े नथो सघे। तीअं हर रोज़ु मुंहिंजे सुम्हण ऐं ध्यानु करण सां वण रूपी भक्ति हृदय में पार पुख़्ती जले थी ऐं तॾहिं योग अभ्यास साधण ऐं इंद्रियनि खे वस करण सां 8 सिद्धियूं मिलनि थियूं। हे उद्धव, तूं हरि भक्तनि जी वॾी पदवी सम्झी मुंहिंजी भक्ति सचे मन सां कंदो रहो त तुंहिंजो मतिलबु ज़रूरु पूरो थींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो अध्याय 14 संपूर्ण थियो। अध्याय 15 उद्धव खे श्री कृष्ण जो 8 सिद्धियनि जो हाल ॿुधाइण। प्यारा भक्तों, उद्धव श्री कृष्ण महाराज खे वेनती करे चवे थो त हे महाप्रभु, तव्हां चयो त योग साधण ऐं इंद्रियनि खे वस रखण सां 8 सिद्ध बणिया रहनि था, सो उन में कहिड़ो गुण आहे? श्री कृष्ण जी चयो, हे उद्धव, 8 सिद्धियूं वॾियूं ऐं 10 सिद्धियूं नंढियूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी सिद्धि ही गुण रखंदड़ आहे जो पोरो माण्हू बाए त पाण खे बालक ठाहे सघे थो। ॿी सिद्धि नंढड़े बदन खे वॾो ठाहे सघे थी। टी सिद्धि इहा सुमर्थी रखे थी जो पंहिंजो बदन कपह वांगुरु हल्को ठाहे जेॾां वणेसि ओॾां उॾामी हलियो वञे। चौथीं सिद्धि हल्के मां ॻोरो ठाहे सघे थी। पंजीं सिद्धि हज़ारनि कोवनि जो हाल हिकु हंधि वेठे ॾिसी सघिजे थो। छहीं सिद्धीअ सां हज़ारे कोवनि जी ॻाल्हि ॿुधी सघिजे थी। सतहीं सिद्धीअ में इहो गुण आहे त जेका बि शइ जितां घुरिजेसि उहा उतां घुराए सघे थो। 8हीं सिद्धीअ सां सभई देवता वस थी सघनि था। 9हीं सिद्धीअ सां बदन ॿुढो नथो थिए। 10हीं सिद्धीअ में इहा ताक़त आहे त जंहिं हंधि मन डोराए उते 7 खन में पहुची वञे। 11हीं सिद्धीअ सां ॿिए जो रूप पाण ठही सघिजे थो। 12हीं सिद्धीअ सां पंहिंजो प्राण ॿिई काया में दाख़िल करे सघिजे थो। 13हीं सिद्धीअ सां जॾहिं वणेसि तॾहिं मरे। 14हीं सिद्धीअ में इहा सुमर्थी आहे त जंहिं साण ऐं जिते वञण जे वास्ते मन घुरेसि उते वञी उन सां बिहार करे। 15हीं सिद्धीअ में इहो गुण आहे त जंहिं शइ जी घुर्ज हुजेसि उहा शइ उन वक़्तु अची मिलेसि। 16हीं सिद्धीअ सां जंहिंखे जेका आज्ञा ॾे सा मञी वञे ऐं गुज़िरियल ईंदड़ हलंदड़ टिनी वक़्तनि जो हाल ॼाणी सघे। 17हीं सिद्धीअ सां ॿिए जे मन जो हाल ॼाणी सघे ऐं का गर्मी या सर्दी खेसि असरु न करे। 18हीं सिद्धीअ सां ॿरंदड़ बाहि ऐं वधंदड़ पाणी रोके सघे थो। जंहिंखे वणेसि तंहिंखे ज़हर जी गर्मी न असरु करणु ॾे। उन्हनि 18 सिद्धियुनि खां सवाइ ॿिया बि 4 योग साधण सां मिली सघनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, इन्हनि जोगनि जो हाल पाण सुभाणे वारी कथा में ॿुधंदासीं। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जे अध्याय 15 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।